शामिल करनासी सिंध में तकरारी कैनालन खिलाफ मुख्तलिफ हंधन ते एहतजाज जारी आहिन जंहिं सबब हाईवेज़ ते ट्रैफिक मुतासिर है। वडे अंग में ट्रकूं ट्रॉलर ऐं ॿियूं गाड़ियूं सामान समेत हाईवेज़ ते बीठल आहिनि जंहिं करे अरबे रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। इन खां सवाइ अवाम खे बि तकलीफ़ पहुची रही आहे। अपडेट कंदासीं। सिंध में तकरारी कैनालन खिलाफ मुख्तलिफ हंधन ते एहतजाज जारी आहे। अवां खे ॿुधाए रहिया आहियूं सिंध में तकरारी कैनालन खिलाफ मुख्तलिफ हंधन ते एहतजाज जारी आहिनि जंहिं सबब हाईवेज़ ते ट्रैफिक मुतासिर आहे। वॾे अंग में ट्रकूं ट्रॉलर ऐं ॿियूं गाड़ियूं सामान समेत हाईवेज़ ते बीठल आहिनि जंहिं करे अरबे रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। इन खां सवाइ अवाम खे बि तकलीफ़ पहुची रही आहे। अवां खे ॿुधाए रहिया आहियूं सिंध में तकरारी कैनालन खिलाफ मुख्तलिफ हंधन ते एहतजाज जारी आहे। इन हवाले से असां सां राब्तो कयो आहे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह। अस्सलामु अलैकुम सर। जी अस्सलाम सर ॿुधाइजो सिंध जे मुख्तलिफ हंधनि ते धरणनि सबब ट्रैफिक ब्लॉक आहे, इन बाबति छा चवंदव? आउं सम्झां थो त हरी ॻाल्हि आहे त मामिलो जो यकीनन सिंध जे मुफ़ाद जे ख़िलाफ़ आहे ऐं उन ते सभु सियासी जमूं मुतफ़िक़ आहिनि। पीपुल्स पार्टी पंहिंजो रोल प्ले कयो आहे। पीपुल्स पार्टी 2 तारीख़ CCI में इहो वाइदो वरितो आहे त नून लीग समेत समूरी पार्टियूं इन खे रद्द कंदियूं। उते जेके बि मेंबर्स आहिनि CCI जा त आउं सम्झां थो त हीअ जेके पुरतशदुद जेके वाक़िया आहिनि मूंखे मुंहिंजो दिलि जेका हिन ॻाल्हि ते रोए पई त असीं सभु सिंध असांजी माउ आहे, असांजी सिंध धरती आहे। हमेशह का बि पुरअमन जेका जदोजहद आहे उहा तॾहिं नुक़सान ॾींदी आहे जॾहिं उहा तशदुद में तब्दील थिए ऐं उहा पंहिंजे काज़ जेको आहे असुल जेको कलेक्टिव काज़ आहे असांजो केनाल रद्द कनि ऐं उनखे इहा नुक़सान ॾेई सघे थी। इन में आउं सम्झां थो त असांजी क़ौम परस्तूरियूं जॾहिं ताईं समझदारी जो मुज़ाहिरो कयो आहे सभिनी हींअर बि हिन में समझदारी जो मुज़ाहिरो कनि ऐं धरणा या एहतियात जेके आहिनि सभिनी जो हक़ आहे बिल्कुलु थियणु खपे। असीं पाण चऊं था त भई जेके वकील वेठा आहिनि पुरअमन बबुलो ते धरणो लॻल आहे पर कुझु जॻहियुनि ते आउं ॾिसां वेठो त कुझु पुरतशदुद वाक़िया ऐं इन क़िस्म जा थियनि पिया जिते पुलिस जो आहे हिन जे विच में कुझु चकरियूं थियूं आहिनि। आउं सम्झां थो त हिन खां परहेज़ करणु खपे ऐं हीउ धरणो हिकिड़ो ई मेन धरणो आहे जेको हाईलाइट थियो आहे। उन धरणे जे जेको हिकिड़ो मेन मक़सदु आहे ऐं उनजो पुरअमन जेको धरणो आहे उनखे नुक़सान न पुॼणु खपे। इन करे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते इन धरणनि या ट्रैफिक खे रोकण जो को फ़ाइदो कोन थींदो ऐं फ़ाइदो हिन ॻाल्हि में थींदो त असीं हिन ॻाल्हि ते बीहूं 2 तारीख़ ते जेको उन्हनि वाइदो कयो आहे थी सघे थो ॾिसो मुमकिन आहे कि ॿियूं क़ुवतूं इन सॼे मामले जे विच में फ़ाइदो वठी असांजे इन हिकिड़े कलेक्टिव जेको कॉज़ आहे असांजो मक़सदु आहे केनाल जेके रद्द कराइण उन में किथे का रांदि प्ले थी वञे ऐं असीं सुबुह जो खाना नंढी तरफ़ भॼा वञूं इन खां बचण जी ज़रूरत आहे। ऐं इन करे जेके ॿियूं धुरियूं कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि या ॿियूं धुरियूं आहिनि आउं सम्झां थो त उन्हनि खे समझदारी जो मुज़ाहिरो जेके उन कंट्रोल में शयूं कराइनि उन कंट्रोल मां निकिरी वञनि जी नुक़सान। सर पोइ हीअ जेकी सूरत हाल थिए पई हिन मां निकिरिजे कीअं? आउं सम्झां थो त हिन में असांखे बि समझदारी जो गवर्नमेंट खे मुज़ाहिरो करणु खपे पर गॾु असीं कयूं बि पिया हिन में काफ़ी हद ताईं जेको धरणो लॻल आहे उते गवर्नमेंट जेको आहे मुकमिल तौर ते समझदारी जो मुज़ाहिरो कयो आहे उनखे मुकमिल उते प्रोटेक्शन मिलियो आहे। पर ॿियनि जॻहियुनि ते जेके कार्रवायूं थियनि थियूं उते पुलिस खे बि थोरो समझदारी जो रोल प्ले करणु खपे पर उन सां गॾोगॾु जेके ॿियूं असांजी कॉम्प्रेस दूरियूं आहिनि जेकॾहिं उन्हनि जा वर्कर ऐं कारकुन आहिनि ऐं उहे पुरतशदुद कार्रवाई थिया आहिनि या वकिला जेके तंज़ीमुनि जा आहिनि उनखे बि करणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त हीउ जेकॾहिं मामिलो ॿी खां अॻु में जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को ॿियो रुख़ इख़्तियार करे वियो या कंहिं पुरतशदुद या अहिड़ो को वाक़ियो थी वियो त हीउ असांजे सिंध धरती ऐं सिंध माउ जे जेको असुल इशू आहे ऐं जेको कॉज़ आहे उनखे नुक़सान ॾेई सघे थो। ऐं सियासी हिकिड़े वर्कर थो सियासी माण्हू को सोचां थो सम्झां थो असां हमेशह हिते आवाज़ बुलंद कंदा रहिया आहियूं पंहिंजे फोरम ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। हर कंहिं पंहिंजे जिते बि आहे उते पंहिंजे हिते जो रोल प्ले करे सिंध जे मुफ़ाद जे ख़िलाफ़ साफ़ शइ न थी। पर आउं चवां थो हीउ जेको पुरतशदुद कार्रवायूं या जेके शयूं शुरू थियनि थियूं इहो असां 2 तारीख़ में पियो आहे त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जॾहिं इहे वधंदियूं आहिनि त उहे इवन सियासी धुरियुनि जे हथनि मां निकिरी वेंदियूं आहिनि। इन में सिंध जी कॉम्प्रेस पार्टियुनि खे आउं इहो मुतालबो कयां थो पढ़ियल लिखियल माण्हुनि खां मुतालबो कयां थो त महिरबानी करे हिनखे पुरतशदुद बनाइण जे बजाए पुरअमन नमूने सां कजे ऐं धरणो जेको बबरले वारो आहे उहो ई असांजो असुल धरणो आहे उन धरणे जी सपोर्ट करणु खपे
ऐं उहे वेठा आहिनि न हुते। हाणे उन धरणे खां पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके वाक़िया थींदा शयूं उन्हनि जे हथनि मां निकिरी सघनि। ठीक। अच्छा सर, इहो ॿुधाए जो सरदार शाह सर, सिंध हुकूमत जी इन हवाले सां कहिड़ी पॉलिसी आहे? सिंध हुकूमत जी होम मिनिस्टर ॿुधाए सघे थो, पर असां सिंध हुकूमत जी पॉलिसी आहे केनाल रद्द कराइण। CCI में जून में समरी मोकिलण खां वठी आऊं सरासर इन में सिंध थो गवा रहियो आहियां त सिंध हुकूमत केनालनि जे ख़िलाफ़ मुस्तक़िल तौर ते, चाहे वज़ीर आला हुजे चाहे वज़ीर आपाशी हुजे, इहा समूरी हुकूमत थी रही आहे मुस्तक़िल। सिंध हुकूमत जी पॉलिसी आहे त केनाल रद्द थियनि। हाणे जेकॾहिं ॿी तारीख़ ते मीटिंग CCI जी रखियल आहे, उन खां पहिरीं उहो अहिड़ो वाक़ियो थी थो वञे त लाज़िमन सिंध हुकूमत जी सॼी कयल महिनत ऐं कॉम्प्रेसन जी कयल महिनत ऐं ॿियनि जेके सिंध जे आम माण्हू जेके ख़ुदा आहे सिंध जी जेके धरतीअ सां प्यार कंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जे सॼे इन साल खे, सॼे इन तहरीक खे नुक़सानु थी सघे थो। इन करे सिंध गवर्नमेंट जी उहा ई पॉलिसी आहे, सिंध हुकूमत जी उहा ई आहे जेका आम माण्हू आहिनि, सिंध हुकूमत उहा ई चाहे थी जेके आम माण्हू चाहिनि। ठीकु आहे सर, अवां जी वॾी महिरबानी आवाज़ न्यूज़ खे टाइम ॾियण लाइ।